फर्ज़ करियो त मूं वटि हिकिड़ी मसावात आहे y बराबर x प्लस 3। मुस्ततिल मथाछिरे या एक्स वाई मथाछिरे ते हिकु अहिड़ी लकीर ठाहिणी आहे जेका हिन मसावात खे हर पॉइंट ते हर टुपके ते सेटिस्फाई करे। सो अचो त अहिड़ी लकीर ठाहिण जी कोशिश कयूं था। ही जेका अमूदी लकीर आहे इहा वाई जे महवर खे ज़ाहिर करे थी ऐं ही जेका उफ़क़ी लकीर आहे इहा एक्स जे महवर खे ज़ाहिर करे थी। पाण जेकॾहिं हिन मसावात खे ॾिसूं त इहा y इज़ इक्वल्स टू एम एक्स प्लस बी जेकी स्लोप या लाही जी इक्वेशन आहे उन वारी कार आहे। हिते जेको ही 3 आहे इहो बी जी जॻह ते यानी y इंटरसेप्ट ते मौजूदु आहे जॾहिं एक्स असांजो ज़ीरो हुजे। सो जॾहिं असां एक्स ज़ीरो कंदासीं त y इंटरसेप्ट असांजो किथे हूंदो, उहो हिन जॻह ते 3 ते। सो हीअ असांजो थी वियो y इंटरसेप्ट। जीअं जीअं असां एक्स जो वैल्यू वधाईंदा वेंदासीं त ईअं ईअं स्लोप मथे वेंदो वेंदो ऐं जीअं जीअं एक्स जो वैल्यू घटाईंदासीं त ईअं ईअं y जो वैल्यू घटिबो वेंदो। सो ही मसावात यानी y इज़ इक्वल्स टू एक्स प्लस 3 इन क़िस्म जी लकीर खे वजूद में आणींदी। हिन लीक जे कंहिं बि टुपके ते पाण को बि एक्स जो वैल्यू वठंदासीं ऐं जेको y जो वैल्यू पाण खे मिलंदो त उहो सॉल्यूशन सेट थी वेंदो हिन मसावात जो या इक्वेशन जो। सो फर्ज़ कयूं था जेकॾहिं पाण एक्स जो वैल्यू वठूं 5 ऐं पोइ ॾिसूं त y जो वैल्यू छा ईंदो। एक्स जो वैल्यू पाण घणो था वठूं 5 ऐं जेकॾहिं 5 सां 3 जोड़ थिए त y जो वैल्यू घणो थी वेंदो 8। सो y केतिरो हूंदो इन जॻह ते 8 यानी ही जेको टुपको आहे इन टुपके ते x असांजो 5 हूंदो ऐं y असांजो 8 हूंदो। त 5 कामा 8 सॉल्यूशन सेट हूंदो इन इक्वेशन जो। इन साॻे ई सिलसिले में जेकॾहिं पाण हिकिड़ी ॿी मसावात वठूं जीअं y बराबर माइनस एक्स प्लस 3। सो हिन मसावात में जेकॾहिं असां ॾिसूं त x नेगेटिव आहे ऐं जेको 3 आहे असांजो उहो बी जॻह ते मौजूदु आहे यानी y इंटरसेप्ट जॻह ते मौजूदु आहे। सो y इंटरसेप्ट साॻियो ई आहे यानी ही लकीर बि इन पॉइंट खां लाज़िम गुज़रे थी। सो जेकॾहिं असां ही लकीर ठाहिण जी कोशिशि कयूं त इहा इन तरीक़े सां ठहंदी छाकाणि त हिते एक्स नेगेटिव आहे। हाणे जेकॾहिं पाण हिन लाइनुनि खे ॾिसंदासीं त इहे लाइनूं हिक ॿिए खे क्रॉस कनि थियूं या इंटरसेप्ट कनि थियूं या कपनि थियूं। y बराबर माइनस एक्स प्लस 3 वारी ही जेका लकीर आहे इन जे कंहिं बि पॉइंट खे पाण ॾिसंदासीं त उहा पंहिंजी इक्वेशन खे सेटिस्फाई कंदी हर पॉइंट ते हर टुपके ते। सो पाण जे लाइ सुवाल इहो आहे त उहो कहिड़ो पॉइंट आहे जिथे ही ॿई इक्वेशन सेटिस्फाई थियनि। सो तव्हां इन ते सोचो त छा वाकई को अहिड़ो पॉइंट आहे जेको ॿिन्हिनि इक्वेशन्स खे सेटिस्फाई करे। बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां जीअं ही जेकी हेड्रे कलर वारी इक्वेशन आहे त हेड्रे कलर वारी लाइन जे हर पॉइंट हर टुपके खे सेटिस्फाई करे पई। अहिड़े ई तरीक़े सां ही जेकी वाङणाई कलर वारी लकीर आहे इहा वाङणाई कलर में लिखियल इक्वेशन या मसावात जे हर पॉइंट हर टुपके खे सेटिस्फाई करे पई। छा अहिड़ो को पॉइंट आहे जेको ॿिन्हिनि इक्वेशन्स खे सेटिस्फाई करे? सो उनखे पाण ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। सो जेकॾहिं पाण लकीरनि ते गौर कंदासीं त ही 0 कामा 3 वारो जेको पॉइंट आहे इहो ॿिन्हिनि लकीरनि में आहे। इन जो मतिलबु इहो थियो त ही जेको पॉइंट आहे या ही जेको टुपको आहे इहो ॿिन्हिनि इक्वेशन्स में सेटिस्फाई थींदो। ॿिन्हिनि मसावातनि में जॾहिं पाण एक्स जो वैल्यू ॿुड़ी रखंदासीं त y जो वैल्यू 3 ईंदो। सो इहो उहो वाहिद पॉइंट आहे जेको ॿिन्हिनि इक्वेशन्स में सेटिस्फाई थींदो। उहो इन जे करे छाकाणि त ॿई लकीरूं इन पॉइंट खां इन टुपके खां गुज़रनि थियूं। जॾहिं इन क़िस्म जो सवाल अची वञे जंहिंमें 2 या ॿिनि खां वधीक मसावातूं अची वञनि ऐं पाण हल कयूं त उनखे चइबो आहे सिस्टम ऑफ इक्वेशन्स। छा चइबो आहे? सिस्टम ऑफ इक्वेशन्स। सो पाण सिस्टम ऑफ इक्वेशन्स खे हल कयो आहे ग्राफिकल मेथड सां। सो जेकॾहिं पाण ॾिसूं त पंहिंजी पहिरीं इक्वेशन हुई y इज़ इक्वल्स टू एक्स प्लस 3। कहिड़ी इक्वेशन हुई? y इज़ इक्वल्स टू एक्स प्लस 3 ऐं ॿी इक्वेशन जेकी पंहिंजी हुई उहा हुई y इज़ इक्वल्स टू माइनस एक्स प्लस 3। ऐं पाण ॾिठोसीं त इन्हनि ॿिन्हिनि खे पाण गॾु हल कयोसीं ऐं इन्हनि ॿिन्हिनि जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मालूम कयोसीं। उहे ॿई लकीरूं जेके हिन जे नतीजे में जुड़नि थियूं या इन्हनि खे ज़ाहिर कनि थियूं उहे ॿई लकीरूं हिन पॉइंट ते यानी 0 कामा 3 ते हिक ॿिए खे इंटरसेक्ट बि कनि थियूं छाकाणि त इहे ॿई लकीरूं जीअं ॿुधाया हुआ त इन जॻह खां क्रॉस कनि थियूं। सो ॿिन्हिनि इक्वेशन में जॾहिं पाण एक्स जो वैल्यू ॿुड़ी था रखूं त y जो वैल्यू 3 थो अचे। भले उहा इक्वेशन y इज़ इक्वल्स टू एक्स प्लस 3 वारी आहे या वरी y इज़ इक्वल्स टू माइनस एक्स प्लस 3 वारी आहे। इन टॉपिक ते वधीक दस्तरस हासिल करण जे लाइ पाण कुझु ॿियूं इक्वेशन्स वठूं था ऐं उन्हनि इक्वेशन्स खे हल करण जी कोशिशि था कयूं ताकी पाण खे सही तरीक़े सां मौज़ू सम्झ में अची सघे। सो पाण इक्वेशन वठूं था हिते y बराबर 3x माइनस 6 ऐं इन ई तरीक़े सां पाण हिकिड़ी ॿी इक्वेशन वठूं था y बराबर माइनस एक्स प्लस 6। अचो त हींअर ॿिन्हिनि मसावातनि जूं लकीरूं ठाहियूं ऐं पोइ ॾिसूं त उहे हिक ॿिए खे किथे इंटरसेक्ट कनि थियूं या कपनि थियूं। सो ही जेका लकीर आहे इहा y एक्सिस खे ज़ाहिर करे थी या y महवर खे ज़ाहिर करे थी
ऐं ही जेका लकीर आहे इहा एक्स महावर खे ज़ाहिर करे थी। वाई महावर ते जेकॾहिं मथे वञे त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ऐं एक्स पॉज़िटिव हुजे त पोइ हिन तरफ़ वधंदासीं ऐं जेकॾहिं पोइ एक्स नेगेटिव आहे त वरी पोइ हिन तरफ़ वधंदासीं। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं एक्स वाई असांजो नेगेटिव आहे त पोइ हिन तरफ़ वधंदासीं। ग्राफ ठाहिण खां बाद में अचो त इक्वेशन ख़्यालु था कयूं। सो जेकॾहिं पाण पहिरीं इक्वेशन में एक्स जो वैल्यू ॿुड़ी रखूं त वाई बराबरि थी वेंदो -6 जे। सो -6 यानी वाई हेठि ईंदो। सो वाई कहिड़ी जॻह ते ईंदो, ओ हिन जॻह ते, यानी वाई इंटरसेप्ट हिन जॻह ते आहे -6 जी जॻह ते। ऐं जेकॾहिं एक्स जो वैल्यू पाण 1 रखूं त वाई जो वैल्यू ईंदो -3, ओ हिन जॻह ते। ऐं जेकॾहिं अहिड़े तरीक़े सां पाण एक्स जो वैल्यू 2 रखूं त वाई जो वैल्यू 0 थी वेंदो, ओ हिन जॻह ते। सो हिन लकीर जो एक्स इंटरसेप्ट बि पाण खे मिली वियो आहे, वाई इंटरसेप्ट बि मिली वियो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकॾहिं पाण एक्स जो वैल्यू हिते 2 रखंदासीं मथे इक्वेशन में त बिट्रिक थी वेंदो 6 ऐं 6 मां 6 जेकॾहिं वेंदा हलिया त वाई बराबरि ॿुड़ी थी वेंदो। सो एक्स इंटरसेप्ट ते ज़ाहिर ॻाल्हि आहे वाई ॿुड़ी हूंदो आहे, सो ही लाइन कुझु हिन अंदाज़ में ठहंदी। अचो त हींअर हेठी मसावात ॾे हलूं। सो हेठी मसावात में जेकॾहिं पाण एक्स जो वैल्यू ॿुड़ी रखूं त वाई बराबरि थी वेंदो +6। सो +6 हिन जॻह ते मौजूदु हूंदो, यानी वाई इंटरसेप्ट हिन जॻह ते मौजूदु हूंदो। इन खां बाद में पाण ॾिसंदासीं त स्लोप पंहिंजो नेगेटिव आहे। हिन जो मतिलबु जीअं जीअं पाण एक्स में वधंदा वेंदासीं त वाई जो वैल्यू घटिबो वेंदो। सो हिकु यूनिट एक्स जो वधंदासीं त हिकु यूनिट वाई जो घटिबो, ॿियो यूनिट एक्स जो वधंदासीं त ॿियो यूनिट वाई जो घटिबो। इन तरीक़े सां पाण कंहिं न कंहिं जॻह ते अची करे हिते ॿी लाइन सां इंटरसेक्ट कंदासीं या ॿी लाइन खे कपींदासीं। सो इन तरीक़े सां पाण खे इंटरसेक्शन मालूम थी वेंदी। सो जेकॾहिं ही लाइन ड्रा कयूं त ही लाइन कुझु इन अंदाज़ में ड्रा थींदी। हितां हिनखे इंटरसेक्ट कंदी, पोइ हेठि ईंदी ऐं हेठि अची करे हुनजो एक्स इंटरसेप्ट जेको हूंदो उनखे बि क्रॉस कंदी। सो सवाल हाणे इहो आहे त उहो कहिड़ो पॉइंट आहे जेको ॿिन्हिनि इक्वेशन्स में सेटिस्फाई थींदो। ओ ही पॉइंट जेको ग्राफिकल मेथड सां यानी शिकिल जेकी पाण ठाही आहे उन में त पाण खे नज़रे थो, पर उनजो एग्ज़ैक्ट अंग कहिड़ो हूंदो। सो ही जेका पाण तस्वीर या शिकिल ठाही आहे इन में जेकॾहिं पाण एक्स खे मालूम कयूं त 1 2 3 एक्स असांजो 3 आहे ऐं जेकॾहिं वाई खे ॾिसूं त वाई बि 3 आहे। सो हिन तस्वीर मुताबिक़ 3,3 अहिड़ो पॉइंट आहे जेको ॿिन्हिनि इक्वेशन्स में सेटिस्फाई थींदो। सो पाण ॾिसूं था त छा वाक़ई में इहो 3,3 ॿिन्हिनि इक्वेशन्स में सेटिस्फाई थिए थो या नथो थिए। सो जेकॾहिं पाण पंहिंजी पहिरीं इक्वेशन खे ॾिसूं जंहिंमें वाई बराबरि 3x - 6 आहे, वाई जी जॻह ते 3 था रखूं। सो 3 बराबरि 3 ऐं एक्स जी जॻह ते बि 3 था रखूं -6। सो हिनखे जेकॾहिं पाण हल कयूं त 3 3 9 थी वेंदो ऐं 9 मां 6 वञनि त 3 बचंदो। सो सेटिस्फाई थी वियो। अचो त हींअर हिन मसावात खे ॾिसूं जंहिंमें वाई बराबरि पाण 3 रखंदासीं बराबरि एक्स जॻह ते बि -3 ऐं प्लस जा 6। सो प्लस जा 6 माइनस जा 3 यानी 3। सो 3 बराबरि 3 इन जो मतिलबु त हिते बि सेटिस्फाई थी वियो। सो ही जेको 3,3 आहे इहो अहिड़ो पॉइंट आहे जेको ॿिन्हिनि इक्वेशन्स में सेटिस्फाई थिए थो। सो इन जो मतिलबु इहो थियो त इहो ई उहो पॉइंट आहे जिथां ॿई लाइनूं क्रॉस कनि थियूं ऐं ॿई लाइनूं हिक ॿिए खे इंटरसेक्ट कनि थियूं, जंहिंजे करे पाण हिनखे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बि चवंदा आहियूं। पाण हिन वीडियो जे ज़रिए इहो सम्झी चुका आहियूं त कंहिं बि इक्वेशन जी लकीर अगरि ठाहिणी हुजे त उहा कीअं ठहंदी ऐं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ॻोल्हणो हुजे अगरि ॿई इक्वेशन्स मिलियल आहिनि त पोइ कीअं मालूम थींदो। सो ही सभु सम्झण खां पोइ मां सम्झां थो त जेकॾहिं तव्हां ॾे हाणे इन क़िस्म जो सवाल अचे त तव्हां आसानी सां हल करे वेंदव। उमीद थो कयां त तव्हांखे ही लेक्चर सम्झ में आयो हूंदो।